नाज़रीन, मीरपुर बठोरो में यूसी महर शाह जे चेयरमैन जी ज़ातियुनि ऐं मुहल्ले मां सफ़ाई सुथराई न थियण ख़िलाफ़ जीए सिंध महाज तरफ़ां एहतजाज कयो वियो आहे। कारकुननि ऐं इलाइक़े वासियुनि सूफ़ी शाह इनायत प्रेस क्लब अॻियां नोमान शोरो, न्याज़ ठाराणी, सलमान पखाली, गमशाद जतोई ऐं ॿियनि एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। मुज़ाहिरीन चयो आहे त यूसी महर शाह जे चेयरमैन पारां 5 सालनि में इरिगेशन मुहल्ले ऐं वरो शाह मुहल्ले मां सफ़ाई नाहिन कराई, जंहिं करे मुहल्ले में गंदगी वधी वई आहे। गटर नाला उबता वही रहिया आहिनि। उन्हनि चयो आहे त गंदो पाणी घिटियुनि ऐं घरनि में काहे पियो आहे। एहतजाज करण ते यूसी चेयरमैन अॻु बि वरो शाह मुहल्ले जे रहवासियुनि ते कूड़ो केस दाख़िल करे खेनि ख़ामोश रहण जूं धमकियूं ॾिनियूं। उन्हनि चयो आहे त हाणे चेयरमैन क़ौमी कारकुन नोमान शोरो खे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। उन्हनि इल्ज़ाम हणियो आहे त चेयरमैन 5 सालनि जी बजट पिणु हड़प करे वियो आहे। यूसी में टके जो बि कमु नाहे करायो वियो। नेब ऐं ॿियनि इदारनि खां जांच कराए चेयरमैन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।